हल तू मुझे कम कंदे। हुक्म कर जानू। जन वली दादा हमलो करण वञो उन वठां पोयां फिर तू अकबर जो तमाम कम पूरो करे दे। अकबर सां तुंहिंजी कहिड़ी दुश्मनी जानू? तू मुझे दुश्मन के छड़े दे। तू रुगो इहो ॿुधा त मुझो कम करे विंदे। वठ वठ में कम त थींदो, पर अकबर सां मुंहिंजी का बि दुश्मनी कान्हे। तू ने अकबर जे हूंदे इन वडेरे वॾ तू पंहिंजा पेर कोन जमाए सघंदे, कोन जमाए सघंदे। कमाल है पर गद्दार निकतो तो निकल निकल किथे भाई मारिया ना वञूं। पुता इमदाद या फारिंग कंहिं मथां थी सघे थी? प्रभु वली दादे रेस विच में छिक छिका हूंदी। यार एक तरफ फैसले जूं ॻाल्हियूं हलन पियूं ऐं ॿिए तरफ वठ वठा लॻी पई आहे। कंहिं मथां बि एतबार करण अजायो आहे। ॻाल्हियुनि जो आसरो ॾेई घोटे रखंदा। सोट सूबेदार जो पूरो पूरो ज़ोर आहे।